अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। अपोज़िशन चूंडियल हुकूमत किराइण लाइ फ़ौज जे पुठियां पयल आहे। ॾुखियनि हालतुनि में मदद करण ते फ़ौज जो थोराइतो आहियां। हुकूमत जे 3 सालनि जी कारकर्दगीअ बाबति तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त फ़ौज ऐं अदलिया खां बि ग़लतियूं थींदियूं आहिनि, सियासतदान बि ग़लतियूं कंदा आहिनि। इक़्तिदार में आयासीं त मुल्क जो ॾेवालो निकिरण वारो हुयो, हाणे मुल्क खे तरक़ीअ जे रस्ते ते चाढ़े छॾियो आहे। तरक़ीअ लाइ का बि शॉर्टकट नाहे हूंदी, पर्चीअ ते केर बि लीडर नाहे थींदो। वज़ीर आज़म पारां समूरे मुल्क जे हर ख़ानदान जे हिक फ़र्द खे कारोबार लाइ बिना व्याज जे कर्ज़ ॾियण जो ऐलान। 3 सालनि जे हुकूमती कारकर्दगीअ बाबति तक़रीब खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त माफ़िया मुल्क में मायूसी पखेड़ी रही आहे। इमरान जे 3 सालनि जी कारकर्दगी रिकॉर्ड महांगाई ऐं हज़ारे पाकिस्तानियुनि खां रोज़गार खसण आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त अमरीकी सदर जे हिक फ़ोन लाइ परेशान इमरान 3 सालनि में पाकिस्तान खे दुनिया में अकेलो करे छॾियो। इमरान जूं ॻाल्हियूं वॾियूं ऐं कारकर्दगी ज़ीरो आहे। अफ़गानिस्तान जे शहर काबुल में एयरपोर्ट ॿाहिरां हिक ॿिए पुठियां 2 बम धमाका, 12 समेत 13 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में अमरीकी शहरी बि शामिल। पेंटागोन जे तर्जुमान अमरीकी शहरी मारिजण जी तस्दीक कंदे चयो आहे त एयरपोर्ट भरिसां ऐं होटल ॿाहिरां धमाका थिया आहिनि। अफ़गानिस्तान जे मातृपंज शहर में कुझु ॾींहंनि जी वेढ़ ऐं छिकताण खां पोइ तालिबान ऐं उत्तर इतिहाद विच में अमन मुआहिदो थी वियो। हिक ॿिए मथां हमला न करण ते बि इतफ़ाक़ धुरियूं, समूरा मामला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण ते बि राज़ी। भिरिया रोड में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन सब डिवीज़न भिरिया रोड जे अॻवाननि पारां वापडा जे निजकारीअ जे ख़िलाफ़ ऑफिस खे तालो लॻाए एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन जे चेयरमैन फ़कीर मोहम्मद कीरियो चयो त वापडा जे निजकारी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। अॻवाननि वधीक चयो त ऑफिस जूं गाॾियूं बि नाकारा बणिजी वियूं आहिनि। TNPA जी बि सख़्तु ज़रूरत आहे। उन मौक़े ते मोहम्मद यासीन हुजण, मुजीबुर रहमान, रमीज़ बान, सालिह कीरियो, गुलाम शबीर लाखो, अनवर अली कीरियो, सिकंदर अली हुजण, असदुल्ला कीरियो, नदीम कीरियो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन जे मरकज़ी सॾ ते वापडा लिबरल यूनियन नवाब शाह जे मुलाज़िमनि पारां ज़ोनल चेयरमैन शेर मोहम्मद निज़ामाणी, डिवीज़नल चेयरमैन अनवर हुसैन चांडियो, सरवर लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ओल्ड पावर हाउस मनोआबाद खां पंहिंजे मुतालिबनि जी मञता लाइ हिक रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे नवाब शाह प्रेस क्लब पहुती, जिते ज़ोनल चेयरमैन शेर मोहम्मद निज़ामाणी, डिवीज़नल चेयरमैन अनवर हुसैन चांडियो ऐं ॿियनि रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जी हुकूमत माज़ीअ में कयल फ़ैसिलनि मां सबक़ हासिल करे त निजकारीअ जे नाले ते पोयनि हुकूमत कीअं क़ौमी इदारनि खे तबाहीअ जे किनारे ते पहुचायो। हुननि चयो त असांजे एहतिजाज जो मक़सदु मज़दूरनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइणु आहे। हुकूमत खे घुर्जे त मुल्की मुफ़ादनि जे हक़ में फ़ैसिलो कंदे वापडा जी निजकारीअ वारे फ़ैसिले खे वापसि वरितो वञे। हुननि चयो त असां हुकूमत पाकिस्तान खे चेताव ॾियूं था त वापडा खे निजकारी करण वारे फ़ैसिले खे ख़तमु कयो वञे, कचनि ऐं ॾिहाड़ीअ ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे पको कयो वञे ऐं वापडा मुलाज़िमनि जे सनकोटा ते लॻल पाबंदी ख़तमु कई वञे। जॾहिं त उन मौक़े ते मीर मोहम्मद लखमीर, होबदार शाह, मलक इम्तियाज़, यूसुफ कुरैशी ऐं ॿियनि ख़िताब पिणु कयो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।